असांजे ॻोठ जो नालो मीरापुर आहे। हिन ॻोठ जी आबादी आहे 2500। मीरापुर में मतलब 100 खन साल के अंदर में ही माण्हू रहंदा आहिनि। हिते 82% भील कम्यूनिटी आहे हिन ॻोठ में। तक़रीबन ॻोठ सॾिबो आहे भील कम्यूनिटी जो ऐं 18% मुस्लिम कम्यूनिटी आहे। सदियुनि खां वठी क़ाइम सिंध जे तालुके हाला में वाक़े भील बिरादरीअ जो ही ॻोठ तालीम जे ज़ेवर खां महरूम रहियो, पर 2007 खां ओसर पीड़िका जे कोशिशुनि बाद तालीम जे मैदान में अॻिते वधी रहियो आहे। भीलन जो बार जाम आहिनि सर, उन जो बाल तनियूं कंदा आहिनि। में पढ़ंदो आहियां, मुंहिंजो पीउ आहे। What is your name? My name is Mr. Dilupman. What is your father's name? My father's name is Mr. Rankumar. What is your caste? My caste is Bhil. What is your school name? Jan Manzoor Hussain. Good. उन्हीं जो खोड़ बुधायो। एक उन्होंने अपने 8 सतंगे 4 छाता 5 55 6 14 17 18 1952 9 से 91 से 9 इंटरनेशनल जी स्पेल बुधायो। IIT इंटरनेशनल NITN यूनिवर्सिटी जी स्पेल बुधायो। UNIVRI सर्टिफाइड। स्कूल जी स्पेल बुधायो। ACHWL। इंतहाई ज़ौक़ ऐं शौक़ सां पढ़ंदड़ ही ॿार अॼु न सिर्फ़ु तालीम पर सक़ाफ़ती, हुनरी ऐं इल्मी सरगर्मियुनि में पिणु अहम हिसो वठी रहिया आहिनि। माइक्रोस्कोपनि हुन जे बारे में असांजे ओसर मॉडल स्कूल मीरनपुर जे स्टूडेंट उन्हनि ते जेको आहे सो परफॉर्मेंस कई ऐं काफ़ी कुझु बहितर कयो ऐं असांजो स्कूल माशाल्लाह काफ़ी उन में बहितर रहियो। ओसर मॉडल स्कूल मीरनपुर हिते 2007 खां वठी क़ाइमु आहे। तक़रीबन 4 ॿारनि खां असां स्कूल ही स्टार्ट कयो। दुनिया सम्झंदी हुई त ही कीअं हली सघंदो स्कूल, पर असां ओसर फाउंडेशन जी मदद सां ऐं पंहिंजे कावशनि सां हिन स्कूल खे दुनिया खे करे ॾेखारियोसीं ऐं अॼु बाक़ाइदा इहो स्कूल हाई स्कूल रजिस्टर्ड आहे। इन में 11 रूम्स आहिनि, उन में साइंस लैब आहे ऐं उन में कंप्यूटर लैब आहे ऐं असांजो बहितरीनु हिकु लोकेशन बहितरीनु हिते माहौल आहे ऐं तक़रीबन 8-9 ॻोठनि जा ॿार हिते ज़ेर तैलीम हासिलु पिया कनि। मुंहिंजे भाउ जो नालो राजा भील, 4th क्लास में पढ़े थो, सुठो थो पढ़े। JN मंज़ूर मॉडल स्कूल मीरनपुर। मयार ॾिठो वियो तइलीम जो त पोइ मुस्लमाननि बि चयो हाणे असीं पंहिंजा हिते ॿार छॾींदासीं। हिते हिकिड़ो सुठो माहौल उन्हनि ॾिठो, हिते सफ़ाई ॾिठी, बहितर सिस्टम ॾिठो, त पोइ हुननि बि डिमांड्स कई। हुननि खे बि इहा शइ हिकिड़ी ॾिसण में आई त असांखे बि पंहिंजा ॿार हिते छॾणु घुरिजनि। उस्ताद हर ॿार ते पूरी तवजो ॾिए थो ऐं संदसि रहनुमाई करे थो। I am Sajaram. I live in Miranpur. We like this school. We want to study more. I want to be a doctor. My name is Moti Kumar Bhil. I am a student of the school, Jean Manzoor High School. So I want to study more, but my parents is poor. So if Osar Foundation Trust will help us, we will study more. मुझे नाम नरेश कुमार भीला और जीन मंजूर मॉडल स्कूल मीरनपुर में पढ़ा तो ऐं 8th क्लास में पढ़ा तो ऐं असांजे स्कूल में मास्तरनि जी खोट आहे। असांखे सही सुकून पियो मिले, असांखे कंप्यूटर जी सुकून थी मिले, साइंस लैब जी सुकून थी मिले ऐं केतिरनि क्लासनि में असांखे सुकून थी मिले। असांखे लाइट जो मसइलो आहे इलाही, लाइट कोन्हे, असांजी लाइट केॾी महिल कोन थी अचे, इन करे कंप्यूटर लैब कोन था हलनि। हींअर ताईं हिन स्कूल में असांखे क्वालिफाइड टीचर्स जेके आहिनि उहे न पियो मिलनि
ऐं उहे असांखे हाला या मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि खां उतां असांखे अपॉइंट करणियूं पवनि थियूं, उतां हायर करणियूं पवनि थियूं। असांजा 9th जा ॿार सिर्फ़ु टीचर जे न हुजण जे करे उहे हैदराबाद में पढ़नि पिया, उते क्लासिस वठनि। हैदराबाद में वाक़े ओसर पेडका जे गुल उरसाणी स्कूल में 9 दर्जे में पढ़ंदड़ मीरापुर जे भील बिरादरीअ जा 6 ॿार इदारे जे ख़र्च ते तालीम हासिल कनि था। Sir, my name is Jerab Das and I live in Miranpur. And sir, असांजे ॻोठ में स्कूल आहे जैन मंज़ूर हाई स्कूल, उते टीचर्स मिलिया कोन्हे, हिन सां सर असां पढ़णु आया आहियूं। सर ऑफर कई आहे त असां बोर्ड जा एग्ज़ाम हिते पास करणु आया आहियूं। जिते हिक तरफ़ हिन स्कूल में बहितरीन तालीम ॾिनी पई वञे, उते ॿिए तरफ़ हीउ स्कूल कुझु बुनियादी मसइलनि जो पिणु शिकार आहे। असांखे हिते स्कूल में वधीक थधे पाणी जी ज़रूरत आहे, छो त बिजली जेका अचे थी परे खां थी अचे, हिते वोल्टेज घटि आहे, उन जे करे असां इलेक्ट्रिक वाटर कूलर जेके आहिनि उहे नथा हलाए सघूं। हाणे जेकॾहिं सोलर सिस्टम हिते लॻी वञे या बिजली जा थंभा हिते वेझो खणाए अचिजनि त जीअं फुल वोल्टेज मिलनि ऐं असीं बहितर नमूने सां ॿारनि खे थधे पाणी जी सहूलियत ॾेई सघूं। हिकिड़ो लाइट जो वॾो हिते इशू आहे। जॾहिं गर्मी थींदी आहे त साइडनि वारा जेके रूम आहिनि उहे तमामु गरम थी वेंदा आहिनि। टीचर त ठहियो पर ॿार उते जेके आहिनि उहे वेहण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि ऐं एॾी गर्मी थींदी आहे त जेकॾहिं हिते सोलर सिस्टम लॻी वञे। ऐं ॿियो इहो त हिते स्कूल में तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन 90% ॿार अहिड़ा आहिनि जेके बग़ैर यूनिफॉर्म जे स्कूल में तव्हां ॾिठा हूंदा, त उहे यूनिफॉर्म्स ॿार माइट फीस त उन जो पूराओ त कनि पिया जेके स्कूल में अचनि पिया, पर वरी यूनिफॉर्म अफोर्ड न पिया करे सघनि। असांजा जेके ॿार आहिनि स्कूल में पढ़नि था के अहिड़ा माइट आहिनि वीचारा उहे फीस अफोर्ड नथा करे सघनि, या ॿारनि जो जेको यूनिफॉर्म आहे, बूट आहिनि, किताब आहिनि, उन्हनि जो जेको आहे ॿार हू बर्दाश्त नथा करे सघनि। उन जे लाइ असांजी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे जेकॾहिं हिननि ॿारनि खे का माली मदद जे हवाले सां को यूनिफॉर्म आहिनि या कपिड़ा आहिनि या मिसाली ॻाल्हि आहे बूट आहिनि या किताब आहिनि, उन्हनि जे लाइ थोरो कुझु थी वञे त वधीक महिरबानी थींदी ऐं असांजे हिन ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। इदारो हिन स्कूल खे कॉलेज जी लेवल ताईं खणी वञण जो इरादो पिणु रखे थो, जंहिं लाइ इदारे खे सहायता जी ज़रूरत पवंदी। हिन स्कूल में ॿार गुलनि जीअं टिड़नि ऐं पखिड़िजनि पिया ऐं अॻिते पिणु शमा रोशन कंदा रहंदा।